सोने नबी जे अचण जी खुशी जी मजलिस असी पंजे आका जे अचण ते खुश थींदा आहियूं पंजे बच्चन बारन नंढन वडन सूदा मर्दन मायुन सूदा असी खुशू मल्हाईंदा आहियूं। नाम खुश आयो केड़ा केड़ा खुश आयो मुस्तफा जो अचण ई खुशी जो सबब मदीने वाले मीर जी आमद ही खुशखबरी खुशी की गाला ऐ अल्लाह जे पाक कलाम मजा जेकी आयत सगोरी जा लफ्ज मु तवा जे सामो पढ़या इनन में भी हिकड़ी खुशखबरी जो जिक्र पर इया खुशखबरी के आम इंसान जी नाहे अल्लाह जे उलुल अज़म रसूल रब जे प्यारे पैगंबर हजरत ईसा रूहुल्लाह जी खुशखबरी जेका पंजे कौम बनी इसराइल के हजरत ईसा खुशखबरी कुरान फरमाए थो व मुबश्शिरन बिरसूल ए बनी इस्राइलो तव्हां जे लाए खुशखबरी ॾींदड़ तव्हां खे वाधाई ॾींदड़ आहियां भली ॻाल्हि अहिड़ी ॻाल्हि ॿुधायां जंहिंसां तव्हांजी दिलि ख़ुशि थी वञे दिलि हाज़िर कोन थो वञे दर की वारा ई न हलंदो दिलि हाज़िर मज़ो अचे ईसा रूहुल्लाह अल्लाह जो रसूल पंहिंजी कौम खे पंहिंजे उम्मत खे पंहिंजे राज खे तकरीर थो करे नसीहत थो करे उन्हनि खे गॾु करे अल्लाह जो पैगाम थो पहुचाए पर पैगाम आहे खुशखबरी वारो आम पैगाम न आहे रूहुल्लाह अल्लाह जो रसूलुल्लाह खुशखबरी थो जे पंहिंजी कौम वारनि खे व मुबश्शिरन आऊं तव्हां जे लाइ खुशखबरी ॾींदड़ आहियां वाधाई ॾींदड़ आहियां अॼु अहिड़ी ॻाल्हि थो ॿुधायांव जेका तव्हांजे तन मन खे मसरूर करे छॾींदी केड़ी खुशखबरी बिरसूल हिक रसूल जे अचण जी खुशखबरी याती मिन बादी जेको मुखां बाद में ईंदो इस्मुहु अहमद जंहिंजो पाक नालो अहमद हूंदो अहमद सोने रसूल सोने मोहम्मद अहमद अरबी जे अचण जी तव्हां खे खुशखबरी ॿुधाइण बीठो आहियां हिकिड़ी हुई ख़बर ॿी हुई खुशखबरी ॿिन्ही में फ़र्क़ आहे ख़बर जंहिंमें का कैफियत पैदा न थिए पर ॿी हूंदी आहे खुशखबरी जंहिंजे ॿुधण सां दिलि ठरी पवे माण्हू जी तबीयत मटिजी वञे परेशान हाल जी परेशानी लही वञे रोअण खिली पवे दुख वारे जो दुख लही पवे ये न समझो हिकड़े जेल में 5000 कैदी मिसाल हिकड़े जेल में 5000 कैदी के माण्हू अचे चयो अब बादशाह जो कासिम जो जेल दे क्या खबर अचे तो बादशाह जो कासिम जो जे खुदा जाने सजा बधाई तो सजा कोटाई तो ता असा के केड़ी खबर अचे त थो पर अचण वारो असा के केड़ी खबर बुधाईंदो इहा उन जे अचण जी खबर मिली त को बादशाह जो कासिम अचे तो इहा है खबर पर बादशाह जो
चिठो खयूं तो बाबा इन ॿिन्ही ॻाल्हियुनि में फ़र्क़ु आहे उन जो त बादशाह जो कासिद अचे थो का ख़बर नाहे छो थो अचे इहा आहे ख़बर पर तव्हांजे छोटकारे जो चिठो खयूं थो अचे जॾहिं पहुचंदो तव्हां जेल खां आज़ाद थी वेंदो तव्हांजे छोटकारे जो सर्टिफिकेट बादशाह वटां चिठो खत लेटर तव्हांजे छोटकारे जो खणियो अचे थो पियो हाणे ॿुधायो त इहा पोई ॻाल्हि जेका जेली ॿुधंदा त ख़ुशि थींदा या न थींदा जवाब ॾियो मुर्गी पवंदा चेहरा टिड़ी पवंदा हिक ॿिए खे चवंदा इजो तो बादशाह जो कासिद अचे इजो तो छोटकारे जो चिठो मिले हिन ज़िंदान मां निकिरंदासीं हिन कैद मां छुटंदासीं छोटकारे जो चिठो खणी अचण वारो ॼाण पहुचण वारो खबर खुशखबरी हाने हजरत ईसा तो फरमाए व मुबश्शिरन बिरसूल तव्हांखे खबर नथो ॿुधायां मां ईसा खुशखबरी तो ॿुधायां केड़ी साईं केड़ी खुशखबरी ईसा फरमायो एड़ी खुशखबरी जो ॼाण मां मुबश्शिरन बिरसूल वो रसूल तो अचे जेको तव्हांजे छोटकारे जो चिठो खणियो थो छोटकारे जो चिठो तो जजा रुठो समझ बोदे ने वटा कोने गाल समझे जे समझे हाने हर खुश ए कुरान तो फरमाए मुबश्शिरन खुशखबरिया मोहम्मद अमीर जो अचण जहां वारन जे लाइ खुशखबरिया मुलो पूछे तो खुशू छो था मनायो मिलाद छो था मनायो खुशी किथे लिखला खुशी कंहिं मनाइया उन्हनि खे ॿुधायो सफ़ सूरत जी इहा आयत पाक आयत नंबर 6 में हज़रत ईसा तो चवे त मोहम्मद जो अचण का मामूली ॻाल्हि नाहे या खुशखबरी चरियो या तवक्कुल कोने या तोने के ईमान कोने महबूब जे अचण ते खुश न थो थिए संसबो तेने वटे का खोट आहे पर जे वटे अकुल वा समझ फहम इतरार का ईमान दिल में ताल्लुक मदीने वाले साईं सा हुजूर जे अचण ते खुश जरूर थींदो चेहरे में परेशानी नजर पई समझी वञ त खुशी वारा केड़ा आहिनि न खुश थियण वारा केड़ा खुशियां मनाओ कमली वाला गया कमली वाला आ गया जी मोमिनो खुशियां मनाओ सुभान अल्लाह छोड़ो खुशी मनायो महबूब जो अचण हज़रत रूहुल्लाह खुशखबरी पियो जे रसूलुल्लाह जे अचण दी ईसा रूह ईसा नबी
खुशखबरी जे मुहम्मदुर रसूलुल्लाह जे अचण जी खुशखबरी एड़ी जेका पैगंबर अल्लाह जो रसूल खुशखबरी खड़ी हां मुल्ले जी अहमियत केड़ी है मुल्ले जी अहमियत केड़ी है जे महबूब जे अचण ते रूहुल्लाह खुशखबरी ॿुधाए सुन्नी खुश थींदा आहियूं त इहा खुशी क़ुरान जे इन लफ़्ज़न मां साबित आहे क़ुरान जे पाक कलाम मां साबित आहे त मुस्तफा जो अचण खुशखबरी आहे मोमिनन जे लाइ नजात जो चिठो खणी आयो छोटकारे जो सर्टिफिकेट खणी आयो बख़्शिश जी भलाई जा अल्लाह वटां आयत इकरार खणी आयो छो न खुशी मल्हाईंदा खुशियों मल्हायो मोमिन मुस्लिम अहमद अरबी आयो दुख डोलावा दातर लथा जाम मक्के में जायो खुशियों मल्हायो मोमिन मुस्लिम खुशियों मल्हायो जो खुशियों मल्हायो मोमिन मुस्लिम अहमद अरबी आयो दुख डोलावा दातर लथा जाम मक्के में जायो हज़रत ईसा हज़ारे तकरीर मुझे कौम के हज़ारे नसीहत कयूं नहीं पर कुरान किया इने खुशखबरी वाली गाल कुरान जो रब के खबर हुई त मोहम्मद मीर जे अचण ते घणा अरहा थींदा तंहिंजे करे रब कुरान में लिखी छॾियो त महबूब जे अचण ते जेकॾहिं ईसा रूहुल्लाह जहिड़ो उलुल अज़म रसूल खुशखबरी जे तौर ते मुस्तफा जी आमद जो ऐलान थो करे तुंहिंजी बोली हैसियत कहिड़ी आहे तुंहिंजी अहमियत कहिड़ी आहे जो तुंहिंजे जो खुशी न मल्हायो जॾहिं पैगंबर ख़ुशियुनि जा ऐलान कनि कौन कौन खुशियूं मल्हाइनि त पोइ असीं बि चवंदासीं त मुस्तफा जे अचण ते खुशी लाज़िमी हां वरी खुशी नथा मल्हायो पुट असांजो ईमान आहे त असांजो नबी हयातुल नबी जो असांजो हबीब नबी असांजो नबी अॼु बि ज़िंदा हया मौजूद इन नबी अल्लाह हय्युन युरज़क़ अल्लाह नबी पंहिंजे मज़ार में हया ज़िंदा उथे थो ॾिसे थो ग़ुलामनि ते नज़र करम करे पिटको छो कंदे तू त खुशी मल्हाईंदे मुस्तफा जे अचण जी मिलाद मल्हाईंदे जश्न मल्हाईंदे छो त क़ुरान फरमायो मुबश्शिरन मोहम्मद मीर जी खुशखबरी ॾियण वारो हज़रत ईसा रूहुल्लाह कुरान बयान कयो तौरात लिखियो ज़बूर लिखियो इंजील लिखियो त मोहम्मद जो अचण खुशी जी ॻाल्हि आहे ऐं मुल्लो वरी चेतम खुशी जी ॻाल्हि न आहे पोइ हाणे कुरान जी ॻाल्हि मञो इंजील जी ॻाल्हि मञो ज़बूर जी ॻाल्हि मञो मुल्ले जी ॻाल्हि जवाब ॾियो सुभान अल्लाह मुबश्शिर ये नहीं मुखबिर खबर हो जाओ मुबश्शिर मु अर्ज कयो त खबर पीछे आ खुशखबरी पीछे आ खबर ॾींदड़ के मुखबिर सॾिबो आ खबर रसाईंदड़ खबर पहुचाईंदड़ खबर ॾींदड़ मुखबिर हूंदो आ पर मुबश्शिर उहो हूंदो आ जेको मुरझायल चेहरनि खे फुरकाए छॾे खुशखबरी अचे त दुख वारनि जा दुख लही वञनि गम ज़दा जा गम लही वञनि परेशान हाल
हालनि जी परेशानी नहीं वञे उहा ख़ैर जी ख़बर जंहिंजो हज़रत आदम खे इंतज़ार जंहिंजो हज़रत नूह खे इंतज़ार जंहिंजो हज़रत दाऊद खे इंतज़ार हुयो जंहिं खुशखबरी जो हज़रत सुलेमान खे इंतज़ार हुयो यूसुफ नबी खे यूनुस पैगंबर खे इंतज़ार हुयो जंहिंजे लाइ हज़रत इब्राहीम खलीलुर रहमान दुआ पे घुरी उहा खुशखबरी 12 रबीउल अव्वल मक्का मुकर्रमा जे सरज़मीन ते मोहम्मद मुस्तफा जे रूप में ज़ाहिर अचण सां इहा खुशखबरी जॾहिं मिली त दिल खुश थी वई मुख मुर्की पिया चेहरा खिल पिया इंतज़ार ख़त्म थी विया वैरान पट कोठा आबाद थी विया पूरी रुई धरती रुई ज़मीन जे मथां जेके सुकल वण हुया अल्लाह उन्हनि खे साफ़ करे जेकी थोड़ा बीठा हुया उन्हनि खे बि गौच गोशा जमी पिया जन में मेवो न लॻो उहे वण ॿुधाए था मेवा छले सुभान अल्लाह मुंहिंजे आका जे अचण सां इहा मीलाद सोने नबी जे आमद जी खुशी जंहिंखे क़ुरान अगते रब फरमाए रसूल इहा खुशखबरी चिट्ठी करे ॿुधायां त उहा रसूल ईंदो जंहिंजी खुशखबरी थी ॾियां ऐं हिते रसूल इस्म नकरो आहे जेको तफ़हीम जी माना में ईंदो आहे यानी इहो आम रसूल नाहे वॾी अज़मत वारो रसूल वॾे शान वारो रसूल वॾे मर्तबे वारो रसूल इहो आम नबी नाहे आम रसूल नाहे नबीअनि जो इमाम सरदारनि जो सरदार अॻवाननि जो अॻवान उहो रसूल थो अचे जंहिंजी खुशखबरी ईसा रूह रसूल मुस्तक़बिल जी माना मिलंदी आहे याती अचे थो अचण वारो आहे ज़ाहिर आहे हज़रत ईसा जे दौर में तो कोन आया हज़रत ईसा जे अचे थो अचण वारो आहे ईंदो असां चवंदा त हबीब अची वियो चवंदा हबीब अची वियो रंगड़ो रची वियो रंगड़ो रची वियो आयो नबी सरदार अल्लाह कंदो बेड़ा सभिनि जा पार अची वियो आयो नबी सरदार अल्लाह कंदो हज़रत ईसा तो याद ईंदो अचण वारो कुरान जे लफ़्ज़नि में ईसा जे ऐलान में इंतज़ार याद ईंदो पर जॾहिं मक्के में मुहम्मद आयो इंतज़ार लही पिया असांजा दुख डोलावा लही पिया ओ ईसा रूहुल्लाह तुझी खुशखबरी असां ताईं पहुती असां वटि मुहम्मद पाक अची वियो आहे हाणे असां चवंदा मरहबा मरहबा दिल रुबा मरहबा मरहबा वाह तुझो अचण पुत भोरा थियण ही तुंहिंजा मौजज़ा मरहबा मरहबा
मरहबा मरहबा दिलरुबा दिलरुबा मरहबा मरहबा दिलरुबा दिलरुबा ही खबर अज मक्के के शहर नूरज में क्या चिट्टा नूरज में क्या चिट्टा बेहसारे डिठा मरहबा मरहबा चौ चौ मरहबा मरहबा दिलरुबा दिलरुबा मरहबा यती वो रसूल बच्चे तो देखो आखिरी रसूल अल्लाह जो हबीब हुंदो वो रसूल अचण वारो मिठा इन यती जे लफ्ज में हुजूर जे खत्म नबूवत जो भी ऐलान यो आखिरी नबी ईसा खां पोइ हज़रत मुहम्मदुर रसूलुल्लाह अची वियो हाणे क़यामत ताईं ॿियो को नबी न अचणो न ईंदो हज़रत ईसा अलैहिस्सलाम उन जो ऐलान बि हिन अंदाज़ में कयो इस्मुहु अहमद उन जो नालो अहमद अचण जो ऐलान भी कयई उम्मत के बनी इसराइल के आगाह ईसा कयो कुरान लिखी इहा ॻाल्हि उम्मत मुहम्मदिया के भी आगाह वो रसूल जो इस्मुहु अहमद उन जी बड़ी निशानी आहे उन जो नालो उन जो नालो मुहम्मद अहमद घणी तारीफ करण वारो अहमद मना अल्लाह जी घणी तारीफ करण वारो अल्लाह जी घणी वाखाण करण वारो हुजूर जो इस्म अहमद माना छाए हुजूर अल्लाह जी घणी तारीफ करण वारो जो जो नालो मोहम्मद जे माना है जंहिंजी अल्लाह पाण तारीफ़ करे الذي يهمد مرة بعد مرة करर बाद करर मोहम्मद लफ्ज़ जी माना है जंहिंजी घड़ी घड़ी तारीफ़ थे वरी वरी तारीफ़ थे जंहिंजी तारीफ़ खुटी न सके सचो महीनो आशिक मिलाद दा पढ़न पढ़न वाजी तारीफ़ खुटे सचन का वठी हज़ारे सालन का वठी मुस्तफा जी तारीफ़ थी रही आ थिए पई थींदी रही पर तारीफ़ अञा ताईं खुटी न आहे मोहम्मद लफ्ज़ जी माना ई इहा आहे जंहिंजी तारीफ़ खुटी न सघे अहमद जेको अल्लाह जी तारीफ़ करे मोहम्मद जंहिंजी अल्लाह पाण तारीफ़ करे बुनियाद है हम माना है तारीफ बखान सिफत सना ओ मुझा दोस्तों हुजूर के रब जेको इस्म आसमान ते अहमद ज़मीर ते मोहम्मद बिन्नी नालन के अंदर हम जी तारीफ बखान हम कई सिफत सना है हुजूर जो मकाम वरी मकाम महमूद जो हुजूर जो मकाम
असा यबअसक रब्बुक मकाम महमूदा चंद हबीबतो के उन मकाम ते बिहारी दुस जिते हड़ई तुंहिंजी तारीफ़ कंदा बस पूरी इंसान ज़ात में सिर्फ हिकड़ी ज़ात उन मकाम ते फाइज़ थींदी साईं फरमायो त उहो मकाम महमूद हूंदो उन ते अल्लाह मूंखे फाइज़ कंदो जो क़ुरान में रब ऐलान कयो असा यबअसक रब्बुक मकाम महमूदा जॾहिं हबीब उन मकाम ते ईंदा न हर ज़बान ते असां सुन्नी ते हिते बि तारीफ़ कयूं था दिल जदी मरूं त बि इन तारीफ़ कंदे मरूं आहे या न आहे यो शौक़ या न असीं त हिते तारीफ़ कयूं था इंशाअल्लाह हुते बि कंदासीं पर हिकड़ा हिते तारीफ़ नथा कनि मिलाद छो था मल्हायो मिलाद न मल्हायो मिलाद बिदअत आमद जा जश्न मल्हाइण बिदअत हिते तारीफ़ खां रोकनि था मना कनि था पर जॾहिं क़यामत जो ॾियारो थींदो मकाम महमूद ते मुंहिंजो सुहिणो हबीब फाइज़ थींदो हर ज़बान ते मुस्तफा जी तारीफ़ हूंदी हिकड़ा माण्हू जंहिंजी तारीफ़ हिते कनि था उन्हनि जी उते बि क़बूल पवंदी जेके हिते कनि था जेके हिते नथा कनि उन्हनि जी उते कनि था पर क़बूल न पवंदी रब फरमाईंदो हाणे जॾहिं वाहिद क़हार जी कोरट लॻी आहे हाणे तो तारीफ़ करी तारीफ़ त उहा हुई जेका सुन्नियुनि मिलाद में वेही रब जो शुक्र आहे जो असां मुस्तफा जा सना करायूं मुस्तफा जे अचण जा जश्न मल्हाइण वारा ख़ुशियूं मल्हायूं जेॾी महिल मदीने वारा साईं मकाम महमूद ते बीहंदा जिब्रील अमीन हज़रत बिलाल खे जन्नत जी दाची आणे ॾींदो बेहश्त जी दाची ते बिलाल खे सवार कंदा बिलाल मथे बीह सॼी दुनिया इंसान ॾिसनि बिलाल जन्नत जी दाची ते बीह ऐं बांग चवंदो महशर जे मैदान में बांग थींदी बांग जेॾी महिल हज़रत बिलाल सुहिणो चवंदो अशहदु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह ख़ुदा जी इज़्ज़त जो कसम त सारी इंसान ज़ात जे ज़बान ते हिकिड़ो ई कलमो हूंदो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह हर को मुंहिंजे महबूब मदीने वारे जी वाखाण कंदो सिफ़त ऐं सना बयान कंदो हे अहमद हे मोहम्मद हे हामिद हे महमूद हे साहिब मकाम महमूद साईं जो आसमान ज़मीन इन नाले के दूत शर्फ जे औरत के औलाद न थींदो हुजे न पुत्राणो औलाद न थो थिए या पुत्राणो औलाद न थो थिए नियत करे पुत्र ॼमंदो त नालो मोहम्मद रखंदो नियत करे पुत्र ॼमंदो नालो अहमद रखंदसि संसारा डॉक्टर चवनि था औलाद थींदो ई न इन औरत खे पुत्र ॾींदो इहो नालो अहिड़ो घणे जेकॾहिं लंगर थोरो आहे खाइण वारा घणा सम्झो था त लंगर पूरो न पवंदो न फल ते विरहाइण वारी जाइ ते जिते अन्न लाहिबो आहे न भत लाहिबो आहे पात्रनि में उते मोहम्मद नाले वारे राज खाईंदा अन्न न खुटंदो भत न खुटंदो लंगर ख़तम न थींदो मोहम्मद नाले में बरकत फैसलो तय न थो थिए सरदार अमीर वॾेरा ऑफिसर वेही ॻाल्हियूं करे ईसा जो मुंहुं पंहिंजो हुन जो मुंहुं पंहिंजो हर को ॾिठो वेठो आहे फैसलो निकिरे नथो उन फैसले जे विच में अहिड़ो माण्हू विहारियो जंहिंजो नालो मोहम्मद
मोहम्मद नाले वारो फैसले में विहारियो फैसलो फिक्री वियो तुरियो खीर सुभान अल्लाह साईं फरमायो आला हजरत खाका शरीयत में काफी सारी हदीसूं आंदियूं आहिनि इन मौजूअ ते मदीने वारे वीर फरमायो जेके को माण्हू जमे ते नालो साईं फरमाइंदो मुंहिंजे नाले जी बरकत हासिल करण जे गर्द सां बच्चे जो नालो मोहम्मद रखे त क़यामत जे ॾियारे में इहो बच्चो ऐं इन जो पीउ इन जी मां टिन्ही खे रब मोहम्मद नाले जे सदके बख़्शे जन्नत में सुभान अल्लाह सुभान अल्लाह मलाइका रब कल क्या है ना किरोड़े अरबे खरबे मलाइका दिया वो मलाइका जी वरी रब टुटियूं विरहाए छॾियूं कहिड़े धंधे सां कहिड़े कम सां हिकिड़ा मलाइका रब अहिड़ा कल क्या है ने जेके ॻोठनि में गलियुनि में रस्तनि में बाराड़नि में शहरनि में घरनि में बीठा आहिनि ॻोल्हींदा आहिनि त कहिड़े घर में मोहम्मद नाले वारो जे घर में मोहम्मद नाले वारो हूंदो आहे सुबुह जो बि ईंदा आहिनि शाम जो बि ईंदा आहिनि इन घर ते रहमत वसाए पोइ अरे जे आका जे नाले में एॾी तासीर आहे जंहिंजे नाले में एॾो ख़ैर ऐं बरकत आहे त उन महबूब जो वजूद केॾे बरकत वारो मेहरबानी थी फरमाइंदो छो आया आहियो अर्ज़ कयां मौला तो सच कयो मोहम्मद नाले सां असां जो नालो फरमाइंदो मुस्तफा खे त सॼो आहे त पंहिंजे महबूब खे सॼो पंहिंजे सोणे खे सॼो आहे तव्हां असां जो नालो असां खे इहा इहो जो नालो मोहम्मद आहे शायद असां खे सॼो आहे रब फरमाइंदो त तव्हां खे न सॼो आहे पंहिंजे हबीब खे सॼो उन्हनि जा मुंह उन्हनि जा चेहरा संददा थी पवंदा रब फरमाइंदो जे तव्हां ते नालो मोहम्मद आहे इन नाले जे सदके इन नाले जे सदके जन्नत को जन्मल जन्नत ॾे हलंदा रब फरमाइंदो न त तव्हांजो इहो नालो कंहिं रखियो चवांती बापे अम्मा रखियो रब फरमाइंदो वो पीउ मां खे अकेलो कीअं था छॾे वञो इन नाले रखण वारनि खे बि पाण सां गॾाए जन्नत ॾे वञो याती मिन बाद इस्मुहु अहमद हज़रत ईसा तो चवे अचण वारो आहे जंहिंजो नालो अहमद इन नाले जी इज़त कजे इन नाले जो एहतराम कजे या न कजे ज़ाहिर की वारा खे जवाब ॾियो हाणे छा थींदो आहे न त रिंडियुनि ते लिखंदा मोहम्मद अली हंधनि बिस्तरनि ते कुर्सियुनि टेबलुनि ते लिखंदा नाला शादियुनि में ॾींदा आहिनि न सवड़ुनि ते नालो लिखंदा मोहम्मद बख्श पोइ उन्हनि जे नाले सां हलंदा उन्हनि ते माण्हू ॿारड़ा उन्हनि जे मथां हलंदा थी सघे नापाकाई करे विझे इहो दबाया बेअदबी जवाब ॾियो दबाया बेअदबी मुसलमानो असां सुन्नी अदब वारी जमात आहियूं अदब कयो अदब वारनि जा बेड़ा पार आहिनि बेअदबनि जा गल्ला बेअदब महरूम रहंदो आहे अदब वारे जो जन्नत में रस्तो खुली
सरकार फरमाए जो नालो मोहम्मद हुजे जो नालो मोहम्मद हुजे तव्हांजे मजलिस में अचे उनखे सोण उनजे लाइ जाइ शादी कयो तव्हां बच्चे जो नालो मोहम्मद रखियो आहे न पोइ जॾहिं शइ विरहायो घर में शइ विरहाईंदा केला विरहायो नारियूं अंब विरहायो पहिरीं उनखे जो नालो पहिरीं मोहम्मद नाले वारे खे जो नालो मोहम्मद हुजे न उनजे मुंह ते या रसूल अल्लाह असांखे खैरात ॾियो इश्क उल्फत तलब पंहिंजी तात ॾियो या रसूल अल्लाह असांखे खैरात ॾियो सुभान अल्लाह रब जे कुरान ऐलान कयो हजरत ईसा फरमायो मुबश्शिरन बिरसूल मोहम्मद मीर जे अचण जी तव्हांखे खुशखबरी थो ॾियां हिन आयत जे अंदर अल्लाह ताला मुझे मोहम्मद मुस्तफा जे मीलाद जो राज भी बयान ईसा जो खुशखबरी ॾियणो मिलाद जे बारे में इहो तारीफ़ी लक़ब न हुयो पर मुझे आका जे अचण जी सोने नबी जे विलादत जी या खुशखबरी हुई जेका ईसा दुनिया वारनि खे ॾिनी इन लफ़्ज़न जे अंदर राज़ आहे मुस्तफा जे मिलाद जो मदीने वाले साईं जे दुनिया में तशरीफ फरमाई जो इन आयत जे लफ्ज़न में मिलाद निकला हजरत ईसा तो चवे मुबश्शिरन खुशखबरी थो ॾियांव मुस्तफा जो अचण तव्हां जे लाइ खुशखबरी जो बाइस बणजंदो जेको मिलाद मल्हाईंदो आहे रब उनखे ख़ुशियुनि सां भरे सुभान अल्लाह वो रब फरमायो त उहो मुंहिंजो हबीब तव्हां वटि खातमुन नबीन अची रहियो उनजी अज़मत उनजी रिफ़त उनजे मक़ाम उनजे दर्जे उनजे बुलंदी खे अल्लाह जे प्यारे पैगंबर ईसा रूहुल्लाह जी वखाण अल्लाह जा नबी पैगंबर जी वखाण कने हजरत इमाम साली रिवायत आंदी आ त हिकड़े ॾींहुं जिब्रील अमीन हजरत ईसा रूहुल्लाह वटायो फरमाए तो या ईसा आमिन बे मुहम्मदिन ए ईसा मुझे मोहम्मद ते ईमान उम्मतक अय्युमिनु बिहा ए ईसा रुके तू ईमान नाल जाए पर जी कौम के पंजी उम्मत के भी हुक्म दे त जेको मुझे मोहम्मद ताईं पहुंचे उनके भी ऐलान करे छे मोहम्मद ते ईमान आणे हजरत ईसा अर्ज कयो मालिक जंहिंजा हुक्म मूंखे थोनी त मां ईमान आणियां पंहिंजे कौम खे ईमान आणण जो हुक्म ॾियां उहो मोहम्मद रब फरमायो से ईसा उहो मुंहिंजो महबूब लौला मुहम्मदुन मा खलक़तुल जन्नत वल नार जे मोहम्मद मीर खे न खलकिया न जन्नत खलकिया न जहन्नम जोड़िया वमा खलक़तु आदम
मां आदम खे पैदा न कया ज़मीन जा जिनसार न जोड़िया जे कायनात पैदा कई तम त उन मोहम्मद मुस्तफा जे सदके पंहिंजो अर्श ख़लक़ियो मूं पंहिंजे अर्श खे पाणीअ ते रखियो त पाणीअ में अर्श लुटे लुटंदो रब फरमायो त ईसा जॾहिं मूं पंहिंजो अर्श पाणीअ ते ख़लक़ियो वो अर्श जुंबश में हो लर्ज़श में हो लोटन में हो फकतबतु अलैहि ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह फसकन उन्हें अर्श दे मथा मूं रब लिखियो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तने अर्श दे मथा मूं पंहिंजे नाले सां गॾु मुंहिंजे मोहम्मद जे नाले खे गॾु लिखियो फसकन अर्श सुकून में अची वियो जुंबश ख़त्म थी वई लर्ज़श ख़त्म थी वई अर्श जो लुटण ख़त्म थी वियो अर्श सुकून इन हदीस में राज दिल हाज़िर कयो कॾहिं कर्ज़ जा लोॾा कॾहिं बीमारियुनि जा लोॾा कॾहिं मुसीबतूं शामतूं कॾहिं घर में कॾहिं ओड़े पाड़े में कॾहिं कारोबार में कॾहिं तिजारत में कॾहिं ज़राअत में कॾहिं ख़ौफ़ में नुक़सान ज़िंदगी लोॾनि में अची वेंदी आहे पर जेको माण्हू इहो कलमो पढ़ंदो आहे ला इलाहा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको यो कलमे जो विर्द कंदो आहे जिंदगी जा लोॾा ख़त्म थी वेंदा सुकून मिली वज़ीफ़ो क़बूल चओ क़बूल कयो वज़ीफ़ो इहो अथई रोज़ानो 400 भेरा इहो कलमो पढ़ंदो कर ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह रोज़ानो 400 भेरा इहो कलमो जेको पढ़ंदो रब जा दुख ग़म दर्द परेशानी लाए इंशाअल्लाह ताला रिज़्क़ में बरकत इंशाअल्लाह माला माल ये कर्ज से लख फेरा यो कलमो पढ़ इहो अल्लाह जो ज़िक्र भी आहे दुखन लाहिण जो वज़ीफ़ो आहे दीन दुनिया जे भलाईअ जो ज़रियो जद्दिदू ईमानकुम बिक़ौल ला इलाहा इल्लल्लाह तजदीद कयो पंहिंजे ईमान खे ताज़ो कयो ईअं माशाअल्लाह शरीफ वाले जो ज़िक्र ही कादरी सिलसिले जो ज़िक्र ही ला इलाहा इल्लल्लाह मुर्शिद सबक ॾिनो आहे नक्शबंदी आयो कादरी आयो चिश्ती आयो सरवर आयो कहिड़े बि सिलसिले सां आयो इहो वज़ीफ़ो कमायो रोज़ानो 4 तस्बीहूं ला इलाहा इल्लल्लाह पढ़ो खुदा जो कसम दीन दुनिया जे भलाई जा रब दर हज़रत
अलैहिस्सलाम अल्लाह के मौला के वजीफा दाए पड़ा मत जो रसूल आया पैगंबर आया मां इल्तिजा तो किया अर्ज को कयामत को फरमाया से ए मूसा बजी इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा हजरत मूसा मूसा जे सत ज़मीन सत आसमान हिकड़े पुड़ में रखजन यो कलमो ला इलाहा इल्लल्लाह ये पुड़ में रखजे यो कलमो वधीक गरो वधीक वज़न सजी जिंदगी गुनाह करे सजी जिंदगी कुफ्र करे शिरक करे पर मत बेटे हिकड़ो बेरो चवे ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मन क़ाल ला इलाहा इल्लल्लाह दखल जन्नह जे मन जो ला इलाहा इल्लल्लाह मरण घड़ीअ में इहो फिर ज़बान ते अची वञे एॾो मरंदो होॾो जन्नत में दाख़िल इहो कलमो जेको निदोरन खे सदोरो बणाईंदो निभागन खे सभागो बणाईंदो यो कलमो जेको जहन्नम खे जन्नती बणाईंदो जेको चवंदो ला इलाहा वापस पढ़ो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा अल्लामा हिंदी कंसुल कुमाल में रिवायत आहे तो त जेकरे को माण्हू हिकड़ो भेरो चवे ला इलाहा इल्लल्लाह मत बियादो इन पंहिंजी आवाज़ खे कशे टिखो करे हिकड़ो भेरो पढ़े 4000 कबीरा गुनाह घणा घणा 4000 से कबीरा गुनाह हिकड़े करे ऐं जे ॿियो पढ़े मलाइका जन मौला हिकड़ो गुनाह कोन बचो रब फरमाईंदो हाणे हिनजे घर वारनि जा गुनाह पुटन जा धीउन जा अर्ज़ कंदा मौला हाणे घर वारनि जा गुनाह एॾो ज़िक्र कयो एॾो पढ़ियो रब फरमाईंदो हाणे पाड़े वारनि जा गुनाह मर्द थियो या मर्दन जे पाड़े ज़ाकिर थी या ज़ाकिरन जे पाड़े में वञी इहो अल्लाह जो विर्द कलमे वारो कमाए अल्लाह दुख लाहींदो ईमान खे ताज़गी मिलंदी दर्द गम परेशानियूं लहंदी बंद कई आहे सॼो ॾींहुं मोबाइल सॼो ॾींहुं टीवीअ में अखियूं खोली वेठो भली तू ये टीवियूं ये टीविया शगल जेके जायज़ हुजण से भली कर पर टाइम कढी अल्लाह ज़िक्र कंदो को टाइम कढी मस्जिद ॾे वेंदो कर पंज नमाज़ जमात सां वञी पढ़ंदो कर अर्राकीन रुकू कयो रुकू करण वारनि सां गॾु नमाज़ पढ़ो अकीमु सलात वला तकूनू मिनल मुशरिकीन नमाज़ कायम कयो मुशरिकन में जा न थियो मुशरिक नमाज़ कोन था पढ़न तव्हां मोमिन आहियो त नमाज़ पढ़ो नमाज़ पढ़ंदो जेके पंज पढ़ंदो ख़ुदा ख़ुश कंदो अल्लाह मदीने वाले
जो दीदार नसीब कराईंदो पंज वक्त नमाज़ पढ़ो कलमे जो विर्द कयो सोने नबी दे अचण जा जश्न मल्हायो मीलाद मल्हायो खुशियूं मल्हायो खुदा जाने अल्लाह ताजी जिंदगी खे खुश भरे छॾींदो बिनी जहान जे भलाइण जा दर खोले छॾींदो अल्लाह करीम जो चवण तव्हां ॿुधण पंहिंजे दर्जे क़बूल मंज़ूर